नाज़रीन, हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन अलैहिस्सलाम हिक ॿिए पुठियां ॼावल भाइर हुआ। ॿिन्ही जी पैदाइश हिकिड़े साल अंदर थी हुई। ॿिन्ही में मुश्किल सां हिकिड़े साल जो फ़र्क़ु हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजनि ॾोहटनि खे घणो प्यार कंदा हुआ। संदन पंहिंजो कोई पुट जीअरो कोन बचो हो, इन करे ॾोहटनि खे पुटनि वांगुरु निपायाऊं। उन्हनि बचड़नि खे ॾिसी बसि पाण पंहिंजनि ॾोहटनि जा नाना बणिजी वेंदा हुआ। इहा सादगी संदन अज़मत जी निशानी हुई। संदन मोहबत में एॾी शिदत हुई जो ॿारनि खे ॾिसण खां सवाइ खेनि सुकून कोन ईंदो हुयो। सुबुह जो पंहिंजे घरां निकिरी सिधो न्याणीअ जे घर वेंदा हुआ। ॿारनि जी ख़ैर ख़बर लहंदा हुआ त राति जो रुना त कोन हुआ, आराम सां निंड त कयाऊं। धीउड़ी मुर्की जवाब ॾींदी हुई त जी हा, राति ख़ैर सां गुज़री बाबा साईं, तव्हां हरूभरू हिननि ॿारनि जे लाइ परेशान रहंदा आहियो। तॾहिं खेनि इत्मीनान थींदो हुयो ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मस्जिद शरीफ़ तशरीफ़ खणी ईंदा हुआ। वापसीअ में वरी बचड़नि खे ॾिसण वेंदा हुआ। थोरी घड़ी उन्हनि सां दिलि विंदराईंदा हुआ, पोइ घर वेंदा हुआ। कॾहिं ॿाहिरि सफ़र ते वेंदा हुया त सभ खां आख़िर में ॿारनि खां मोकिलाईंदा हुया ऐं वापसीअ में सिधो बचड़नि ॾांहुं वेंदा हुया। जॾहिं ॿारड़ा कुझु वॾड़ा थिया त उन्हनि खे पाण सां मस्जिद शरीफ़ ॾांहुं वठी वेंदा हुया। उते ॿारड़ा खेॾंदा हुआ। नमाज़ पढ़ण वक़्तु संदन कुल्हनि ते चढ़ी वेहंदा हुया। हिकिड़े ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मिंबर ते तशरीफ़ रखी ख़ुतबो फरमाए रहिया हुआ त हज़रत हुसैन अलैहिस्सलाम जन डोड़ंदा आया ऐं थाबिड़जी किरी पिया। ख़ुतबो छॾे नाने साईं तकिड़ो वञे उन्हनि खे खयों ऐं सीने सां लॻायो। उन्हनि खे परचायाऊं। जॾहिं माठ कयाऊं त पोइ ख़ुतबो जारी कयाऊं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभिनी ॿारनि सां प्यार हुयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंहिं बि ॿार जे रोइण जो आवाज़ ॿुधंदा हुया त बेचैन थी वेंदा हुया। ॿार जेकी दुनिया जो मुस्तक़बिल आहिनि, हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन खे नाने साईं ऐं वालिदैन जी मोहबत हिक जेतिरी मिलंदी हुई। पोइ बि ॿारनि में मुक़ाबिलो थी वेंदो हुयो ऐं बहस छिड़ी पवंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं ॿिन्ही फरयुनि ते अखर लिखिया ऐं नाने साईं खां पुछियाऊं त पाण ॿुधाइनि त कंहिंजा अखर वधीक सुठा आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त वञो पंहिंजे बाबा खां मालूम करियो, उन जा त अखर तमामु सुठा आहिनि। ॿार बाबा साईं वटि विया। फरमायाऊं, अबा पंहिंजी अमड़ खां पुछो, उहा ॿुधाईंदी। बाबा साईं चई छॾियो। जॾहिं मामिलो अमड़ साइण जे आॾो पेश थियो त पाण बुॾतर में पइजी वियूं। फरमायाऊं त ॿिन्ही जा अखर सुठा आहिनि। चयाऊं त न, इहो ॿुधायो त कंहिंजा अखर वधीक सुठा आहिनि। ॿारड़ा ज़िद करण लॻा। अमड़ साइण फरमायो त इहो कुझु ॾुखियो फ़ैसिलो आहे, पर थोरो तरसो, हिकिड़ो कमु करियो। हज़रत फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा ॻिचीअ में पातल हार खे छिनी मोतियुनि खे ज़मीन ते खिंडराए छॾियो ऐं फरमायाऊं त हाणे तव्हां मां जेको सभिनी खां घणा मोती चूंडींदो उन जा अखर सुठा सम्झा वेंदा। ॿारड़ा जल्दी जल्दी मोती चूंडण लॻा। हिकिड़ो मोती किरण सां ॿ अध थी वियो। ॿिन्ही हिकु हिकु अधु चूंडे वरितो। जॾहिं मोती ॻणिया विया त ॿिन्ही वटि हिक जेतिरा मोती थिया ऐं हिकिड़े जो अधु अधु टुकड़ो। इन जो मतिलबु आहे त तव्हां ॿिन्ही जा अखर हिक जहिड़ा आहिनि। ॿार मञी विया, पर इन्हीअ जो इहो मतिलबु कोन आहे त वधीक मश्क़ करण जी ज़रूरत कोन आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वांदकाईअ जो वक़्तु घणो करे पंहिंजे बचड़ीअ वटि गुज़ारींदा हुआ। हिकिड़े ॾींहुं चादर वेड़ियूं वेठा हुआ त हज़रत फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा कंहिं कम सां गे तशरीफ़ खणी आयूं। बाबा साईं जी झोली हाणे सिर्फ़ ॾोहटनि लाइ वक़्फ़ थी वई हुई। बाबे साईं ते प्यार अचण लॻुनि। फरमायाऊं, बाबा साईं, असांखे सर्दी लॻी रही आहे। फरमायाऊं, अचो मुंहिंजी चादर जे अंदरि अचो। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी बचड़ीअ खे चादर में वेढ़े छॾियो। साइण पंहिंजे बाबा साईं जे कुल्हे ते मथो रखी ऐं वेही रहियूं। हज़रत अली करमुल्लाह वजहुल करीम ॾिठो त मुरकंदे चयाऊं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सर्दी त असांखे बि लॻी रही आहे। फरमायाऊं त अचो, तव्हांखे कंहिं मना कई आहे। असांजी चादर में तमामु घणी गुंजाइश आहे। मौला अली अलैहिस्सलाम बि चादर जे अंदरि अची विया। ॿारनि जो पंहिंजी हक़ तलफ़ी थींदे ॾिठी त उहे बि डोड़ंदा अची चादर में घिड़ी विया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मोहबत में भरिजी सभिनी खे पंहिंजे भाकुर में भरे वरितो ऐं मुरकंदे फरमायाऊं त असां सभु हिकु ई त आहियूं। असांजा रस्ता हिकु आहिनि। असां जूं मुश्किलातूं हिकु आहिनि। रस्तो ॾाढो ॾुखियो आहे। तकलीफ़ूं घणियूं आहिनि। तव्हां मुंहिंजा आहियो, मूंखां पोइ मुंहिंजे पैगाम जा वारिस आहियो। तव्हां उन खे खणी दुनिया वारनि जूं दिलियूं खटंदव। मूंखे तव्हां ते भरवसो आहे। तव्हां खां काई बे कोताही कान थींदी। उन्हनि अखियूं बंदि करे छॾियूं ऐं चारई पाण ते अचण वारियुनि ज़िम्मेवारियुनि जे बारे में सोचण लॻा। ॿार पिणे खां ई हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन अलैहिस्सलाम खे अहसासु हुयो त उहे ॿियनि ॿारनि वांगुरु
तौर कॾहिं बग़ैर ज़िम्मेवारीअ जो मुज़ाहिरो करे नथा सघनि। उहे अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾोहिटा आहिनि। दुनिया जूं नज़रूं उन्हनि ते आहिनि ऐं उन्हनि जूं कुझु ज़िम्मेवारियूं आहिनि जिन खां उहे मुंहुं मोड़े नथा सघनि। अहिड़ियूं ज़िम्मेवारियूं जिन खां पासो करणु मुमकिन कोन आहे। ॿार त पोइ बि ॿार हूंदा आहिनि। उहे ॿार ख़ुशनसीब आहिनि जिन खे समझदार बुज़ुर्गनि जी झोली नसीब थिए थी। उहे ॿार पिणे खां ई ज़िंदगीअ जे लाहियुनि चाढ़ियुनि खे सम्झण लॻंदा आहिनि। हिकिड़े दफ़े कंहिं असहाबी सॻोरे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हरण जो हिकु बचिड़ो सूखड़ीअ में पेश कयो। उन वक़्तु हज़रत हुसैन अलैहिस्सलाम ओसे पासे काथे खेॾी रहिया हुआ। हज़रत हसन अलैहिस्सलाम साम्हूं वेठा हुआ। हज़रत हसन नाने साईं खां बचिड़ो वठी वरितो। जॾहिं हज़रत हुसैन अलैहिस्सलाम आया त हरण जे बचिड़े खे भाउ जे झोलीअ में ॾिसी रोइण हारका थी विया। फरमायाऊं त असांखे बि हरण जो हिकिड़ो बचिड़ो ॾियो। बाबे साईं सम्झायोनि त तव्हां ॿई इन हिकिड़े बचिड़े खे पंहिंजो सम्झो। फरमायाऊं त न, इहो त अदा जो आहे, उहे मूंखे हथ बि लाइण कोन ॾींदा। हुसैन अलैहिस्सलाम रोई ॾिनो। हज़रत हसन अलैहिस्सलाम बि कुझु मथीअ दिलि सां हरण जे बचे खे हथ लाइण जी इजाज़त ॾिनी। हुसैन अलैहिस्सलाम खे इत्मीनान कोन थियो ऐं ॻोढ़ा बि बंदि कोन थियनि। एतिरे में छा था ॾिसनि त हिकिड़ी हरणी पंहिंजो बच्चो वठी अची रही आहे। नाने साईं फरमायो त हुसैन अचो, अल्लाह ताला तव्हां जे लाइ हिकिड़ो बचिड़ो मोकिलियो आहे, वठो ऐं हाणे त मुस्कुरायो। हज़रत हुसैन अलैहिस्सलाम जन ख़ुशि थिया ऐं बच्चे खे प्यार करण लॻा। नाने साईं फरमायो त लॻे थो त इहे ॿई बचिड़ा इन हरणीअ जा आहिनि। इहा हिन जी ख़ुशबू सिंघंदी इन जी ॻोल्हा में आई आहे। इन खे बचा ॾेई छॾियो। ॿारड़ा उदास थी विया। बचा न ॾींदव त तव्हां इन हरणीअ खे ॾुखारो कंदव। सोचो त जेकॾहिं कोई तव्हांजी अम्मड़ खां तव्हांखे खसे वठे त उन जो भला कहिड़ो हाल थींदो। ॿारनि जवाबु ॾिनो त अम्मा ॾाढो रोईंदी। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इहा हरणी बि पंहिंजे बचनि खां जुदा थी ॾाढो रोईंदी। ॿारनि हिकदमि हरणीअ जे बचड़नि खे छॾे ॾिनो। हरणी उन्हनि खे वठी उतां भॻी कोन, पर उते ई उन्हनि खे खीर पीआरण लॻी। पोइ उहा राति ॾींहुं उते ई रहण लॻी। ॿारड़ा उन सां खेॾंदा हुया। ॿारड़नि रहम ऐं रवादारी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी झोलीअ मुबारक में सिखी। नंढड़ी उमिरि में ई ॻाल्हि जी पाड़ ताईं पहुचण जी आदत पइजी वयनि। हिकिड़ो दफ़ो मस्जिद शरीफ़ में ॾिठऊं त हिकिड़ो ॿुढड़ो ग़लति तरीक़े सां वुज़ू करे रहियो हो। ॿई भाइर परेशान थी विया। इमाम हसन अलैहिस्सलाम आहिस्ते चयो त हुसैन, ॿुढड़ो वीचारो वुज़ू ग़लति करे रहियो आहे, मगर कंहिंखे ग़लती कंदो ॾिसजे ऐं कुझु बि न चइजे त इहो बि त ग़लति आहे। उहो त अणॼाणाईअ मां ग़लती करे रहियो आहे, गुनाह असां ते ईंदो। कुझु देरि सोचण खां पोइ हिकिड़ी तरकीब ज़हन में आयनि। उन कुराड़े वटि विया ऐं फरमायूं त तव्हां बुज़ुर्ग माण्हू आहियो, ॾिसो त असां वुज़ू करण में किथे ग़लती त कोन था करियूं। जॾहिं ॿारड़ा वुज़ू करण लॻा त ॿुढड़े खे अंदाज़ो थियो त उहो पाण ग़लति वुज़ू करे रहियो हो। चयईं त अबा, तव्हां सही वुज़ू करे रहिया आहियो, मां ग़लतीअ ते हुयुसि। शुकुर आहे त तव्हां सम्झाए छॾियो, वरना मां ग़लती कंदो रहा हा। हज़रत फातिमतु ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा जॾहिं वालिद सॻोरे खे ॾिसंदियूं हुयूं त घणो लाॾ प्यार करे रहिया अथनि त चवंदियूं हुयूं त बाबा साईं, एतिरो लाॾ न ॾियोनि, आदतूं ख़राब थी वेंदनि, ज़िद्दी ऐं बेचया थी पवंदा, चवण कोन वठंदा। पाण फरमायूं त प्यार सां ॿारु ख़राब कोन थींदो आहे, उहो पाण मोहबत ॾियणु ऐं वठणु सिखंदो आहे। जंहिंखे मोहबत करणु ऐं प्यार हासिल करण जो ॾांहुं ईंदो हुजे, दुनिया लाइ उहो इंसान रहमत हूंदो आहे। हज़रत हसन ऐं हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम खे नाने साईं ऐं अबे अमड़ खां एतिरो प्यार मिलियो जो उन्हनि खे दुनिया जी कंहिं बि शइ जी खोट महसूसु कोन थी। घर में बुखूं काटण जो वक़्तु अची वेंदो हुयो। कपिड़नि में चतियूं लॻल हूंदियूं हुयनि, पर उन्हनि जूं दिलियूं मोहबत सां टुबटार हूंदियूं हुयूं। संदन दिलयुनि में दुनियावी शयुनि जी अजाई मोहबत पैदा ई कोन थी सघी, जेका अॻिते हली मुल्कगीरीअ वारी लालच जी सूरत इख्तियार करे हा। उन्हनि गुरबत में ई मुस्कुराइण ऐं ख़ुशि रहणु सिखियो। हिकिड़े ॾींहुं ईद जे मौक़े ते माण्हू चमकंदड़ नवां कपिड़ा पायूं ईदगाह ॾांहुं वञी रहिया हुआ। हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन आली मक़ाम जा कपिड़ा पुराणा हुया ऐं जिते किथे चतियूं बि लॻल हुयनि। आख़िरकार ॿार हुया, रोई ॾिनऊं। नाना साईं बेक़रार थी विया। फरमायाऊं, छाजे करे रो था? फरमायाऊं त असांजा कपिड़ा पुराणा ऐं चतियूं लॻल आहिनि, असांखे शर्म थो अचे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम झुकी वारे वारे सां ॿारनि जे कपिड़नि जे हर चतीअ खे चुमियो ऐं पोइ फरमायाऊं त असांखे तव्हांजे लिबास जूं चतियूं ॾाढियूं प्यारियूं आहिनि, छो त इहे कपिड़ा तव्हांजे बाबे साईं जे पघर जी कमाईअ मां ठहिया आहिनि। ॿुधायो हाणे त इहे चतियूं ख़राब कोन थियूं लॻनि। ॿारनि खे ईअं लॻो त कपिड़नि जी हर चती तारनि वांगुरु चमकण लॻी आहे। ॿारड़ा टहक ॾेई खिलण लॻा। तव्हांजे कपिड़नि खे बि त चतियूं लॻल आहिनि, कपिड़ा पुराणा
पुराणा ऐं फाटल हुजनि त कोई फ़र्क़ु कोन थो पवे, ज़मीर दाग़दार न थियणु घुरिजे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿारनि खे सम्झायो। पोइ ॿारनि ॾिठो त माण्हू सवारियुनि ते वञी रहिया आहिनि, ॾाचुनि ते सवार आहिनि। वरी उन्हनि जा चेहरा मुरझाइजी विया। नाना साईं प्यार मां फरमायो, हाणे वरी कहिड़ी ॻाल्हि थी? फरमायाऊं त सभु ऊठनि ते सवार आहिनि, असां छो पहिरें पंधु वञी रहिया आहियूं? नाना साईं जन फरमायो त तव्हांखे पंधु हलण जी ज़रूरत कोन आहे, अचो असांजे कुल्हनि ते सवार थियो। ईअं चई पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿारनि खे खणी कुल्हनि ते विहारियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं माण्हुनि ॾिठो त पंहिंजनि ॾोहिटनि खे कुल्हनि ते खयूं पहिरें पंधु वञी रहिया आहिनि, त सभई सवारियुनि तां लही पिया ऐं पंहिंजनि ॿारनि खे कुल्हनि ते विहारियाऊं। सुभान अल्लाह। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अॼु इहे ॿारड़ा असांजे कुल्हनि ते सवार आहिनि, सुभाणे इन्हनि जे कुल्हनि ते दुनिया जी ज़िम्मेवारीअ जो भार हूंदो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं ईअं फरमायो त ॿारनि जे ख़ुशीअ जी का हद कोन रही। पोइ मज़ाक़ करण लॻा, चयऊं, नाना साईं असांजे उठ जी नाकेली किथे आहे? वठो असांजे वारनि खे पकड़ियो। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजा ज़ुल्फ़ मुबारक उन्हनि जे हथनि में ॾिना। थोरी देरि खां पोइ नई शिकायत पैदा थी वई। फरमायाऊं, नाना साईं? नाना साईं जन जवाब ॾिनो, जी बचड़ा, ॿिया उठ त गिड़गिड़ाईंदा आहिनि। नाना साईं हिकदमि उठ जहिड़ो आवाज़ कढण लॻा। ॿारनि जे ख़ुशीअ जी का हद न रही। वरी झुकी पंहिंजे उठ खे चुमण लॻा। अजीब ऐं ग़रीब नज़ारो हो। माण्हू ॿारनि सां गॾु ॿार थींदे टहक ॾेई खिली रहिया हुआ। हिकिड़े ॿुढड़े जे अखियुनि मां मुसलसिल ॻोढ़ा वही रहिया हुआ। वेझो अची ॿारनि खे चयईं, ॿारऊ तव्हांजी सवारी त लाजवाब आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुस्कुराईंदे जवाब ॾियण फरमायो, ऐं सवारनि जो बि त को जवाब कोन आहे। शायदि खेनि ख़बर हुई त हिकिड़े ॾींहुं संदन साह खां वधीक प्यारनि ॾोहिटनि खे वॾियुनि मुश्किलुनि आज़माइशुनि मां गुज़रणो पवंदो, सिर्फ़ु इन ई ॾोह करे त उहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾोहिटा आहिनि। इन ई करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शुरू खां ई पंहिंजी मोहबत जे ज़रिए कुझु अज़ालो करणु घुरी रहिया हुआ। उन्हनि ॾोहिटनि बि पंहिंजे नाने साईं जे मोहबत जो अहिड़ो शानदार तरीक़े सां एहतराम कयो जो उन जो मिसाल मिलण ई मुश्किल आहे। नानो हिकु हुयो ऐं ॾोहिटा ॿ। हिकिड़ी नंढड़ी भेण बि संदन मोहबत में भाईवार थी वई। नाने साईं ॿारनि जे दिलि में उन नंढड़ीअ भेण ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जी मोहबत भरे छॾी। ॿई भेण मथां साह सदको थींदा रहिया। उहा खिलंदड़ मासूम ॿारड़ी सभिनी खे प्यारी हुई। हाणे नाना साईं जी झोली विच में नंढड़ी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा ऐं पासनि खां हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन अलैहिस्सलाम। आखाणियूं ॿुधंदे ॿुधंदे निंड पइजी वेंदा हुआ। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पेर बि निंड पइजी वेंदा हुआ, पर पाण बिना चुरपुर करण जे वेठा हूंदा हुया। संदन न्याणी उन्हनि खे झोलीअ मुबारक मां खणण ईंदी हुई त इशारे सां मनो करे छॾींदा हुया। सुम्हण ॾियोनि, कच्चीअ निंड मां उथंदा त उदास थी वेंदा। एॾे घणे प्यार मिलण खां पोइ ॿारनि वटि वक़्तु किथे हूंदो हुयो जो सोचिन त घर में सदाईं खाधे जी अणाट हूंदी आहे। खाइण महिल अधु पेट ख़ाली उथण हमेशा जो दस्तूर हुयो। घर में कुझु बि ज़ाती कोन हो, हर शइ ते ॿियनि जो बि हक़ हो। दरवाज़े तां कॾहिं बि कोई सवाली ख़ाली कोन मोटंदो हो। कंहिंखे जेको कुझु घुर्बो हुयो त खणी वेंदो हुयो। कॾहिं बि इनकार कोन कयाऊं। ॿार उहो ई सिखंदा आहिनि जेको वॾा सेखारींदा आहिनि। नानो साईं या वालिद सगोरो जेकॾहिं पुराणा फाटल कपिड़ा पाईंदे शर्माइनि हा त ॿार बि शर्मसारी महसूस कनि हा। अमड़ जेकॾहिं राति ॾींहं मिसकीनीअ ते रंज रहे हा त ॿार सम्झनि हा त गुरबत हिकु अज़ाब आहे। उहे त पंहिंजी गुरबत खे अहिड़ो आला गुण सम्झण लॻा हुआ। उन्हनि खे अलाह ताला अहिड़ो त सब्र ऐं इस्तक़ामत अता कई हुई जेकी सोन ऐं चांदीअ जा मोहताज कोन हूंदा हुआ। हज़रत फिज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा चवण में त बानी हुई, पर अम्मा साइण उन खे पाण खां सुठा कपिड़ा पाराईंदी हुई। उन जी चादर में अम्मा साइण जी चादर मुबारक जेतिरियूं चतियूं बि कोन हुयूं। अम्मा साइण जॾहिं बि का नई चादर मथे मुबारक ते पाईंदियूं हुयूं त को न को ज़रूरतमंद अची वेंदो हो। हिकदमि पंहिंजी चादर मुबारक उन खे ॾेई उहा ई पुराणी चादर मुबारक ओढ़ींदियूं हुयूं, मगर का बि परवाह कोन हुई। हर चती चंड तारनि वांगुरु चमकंदड़ थिए लॻी, छो त हर चतीअ ते नाना साईं जी चुमीअ जी मोहर लॻल हुई। अम्मा साइण फिज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो केतिरो ख़्याल थे रखियो। हिकिड़े ॾींहुं सभु कम फिज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा थे त ॿिए ॾींहुं अम्मा साइण फिज़ा ॿुढड़ी ऐं बीमार, सो सॼो कमु अम्मा साइण जिन ई कनि पयूं। फिज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो साहु फूकिजी वेंदो आहे। इन करे जंड ते अटो हमेशा अम्मा साइण ई पीअंदियूं आहिनि।
कॾहिं कॾहिं जंड पीअंदे साइण खे पघर में शल ॾिसंदे पंहिंजे ॿारनि खे जोश अची वेंदो आहे। गॾिजी जंड हलाइण लॻंदा आहिनि। मदद करण जे बजाए मुर्गो जंड खे फासाए विझंदा आहिनि। तॾहिं अमा साइण ॾाढो मुरकंदियूं आहिनि। ख़ुशामद कंदी अथनि त ख़ुदारा वञी खेॾो, तव्हांजी अहिड़ीअ मदद खां बस भली आहे। तॾहिं उहे पर भरो माठ में वेही अमा साइण खे गौर सां ॾिसंदा हुआ। नंढड़ी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा उन्हनि जे गोॾनि ते सुते खीर पीअंदी रहंदी हुई। अमा साइण जी चांदीअ जहिड़ी पेशानीअ ते पघर जा फुड़ा मोतियुनि वांगुरु चमकंदा आहिनि। मोतियुनि जहिड़ी अमा साइण केतिरी प्यारी, केतिरी मासूम ऐं नाज़ुक आहे। अल्लाह ॼाणे छा खाई ज़िंदगी गुज़ारे रहियूं आहिनि। कॾहिं बि कंहिं खेनि शौक़ सां पेट भरे खाईंदे कोन ॾिठो। ॿियनि खे खाराए संदन पेट भरिजी वेंदो हुयो। बाबा साईं बि सॼो ॾींहुं कमु करण खां पोइ घणो करे ख़ाली हथे ईंदा आहिनि। रस्ते में ई माण्हू संदन कमाई उधारे तौर ते घुरी वठंदा आहिनि, जेका कॾहिं बि वापसि कोन मिलंदी आहे या कंहिं सवाली फ़क़ीर जी ख़ाली मुठ हवाले थी वेंदी आहे। अमा साइण जी ज़ुबान मुबारक मां शिकायत जो हिकु लफ़्ज़ बि कोन निकिरंदो आहे। उहा भला बाबा साईं खे कीअं टोके। ख़ुदि संदन इहा हालत आहे जो रुखी मानी तयारु थी अञा सभई खाइण जे लाइ अची वेठा त फ़क़ीर सवाल जी सदा हई। सभिनी जा मानीअ ॾांहुं वधियल हथ रुकिजी विया। ॿारनि डोड़ी वञी सभ खां पहिरियां पंहिंजे हिसे जी मानी सवालीअ जे झोलीअ में विधी। अमा साइण मुरकण लॻंदी आहे। जंड खे छंडींदे वरी ॿ मानियूं पचाए थी। बाबा साईं माखीअ जी ख़ाली थियल बोतल खे देर ताईं निवाए था रखनि। कुझु फुड़ा ॻड़ी मानीअ ते किरनि था ऐं पहिरियों ई गिराह खणण सां ड्रव जो अहसास थियण लॻंदो आहे। अध खां वधीक पेट त पाणीअ सां भरिजी वेंदो आहे। हुसैन अलैहिस्सलाम खे पाणीअ सां घणो प्यार आहे। केॾो पाणी पीअंदा आहिनि ऐं केॾे प्यार सां वरी वरी मज़ा वठी पीअंदा आहिनि। दिलि भरजेनी नथी। वात में ढुक भरींदा आहिनि, पोइ अखियूं बंदि करे उन जो मज़ो वठंदा आहिनि। दस्तरख़्वान ते वेहंदे ई उन जो हथ पहिरियां ई पाणीअ जे कटोरे ॾांहुं वधंदो आहे। हसन अलैहिस्सलाम उन जी अहिड़ी आदत ते मज़ाक कंदा आहिनि त हुसैन अलैहिस्सलाम जेकॾहिं दुनिया जो समूरो पाणी झिरकियूं पी वञनि त पोइ तव्हां छा कंदव। उहे हुसैन अलैहिस्सलाम सां भोग कनि था। तॾहिं हुसैन अलैहिस्सलाम ड्रिजी पाणीअ जे कटोरे में झाती पाइनि था ऐं भित ते वेठल उञारीअ झिरकीअ खे ॾिसनि था। कटोरे खे उन जे साम्हूं रखी पाण थोरो परे लिकी वेही था रहनि। झिरकी ड्रिजंदी ड्रिजंदी अचे थी। वॾी होशियारीअ सां पाणीअ में चुंब ॿोड़े ढुक ढुक भरे थी। पोइ चुंब खे हवा में मथे करे ऐं घट घट करे पाणी पी वञे थी। हुसैन अलैहिस्सलाम उन जे ॾकंदड़ ॻिचीअ खे ॾिसनि था। उन्हनि जे अखियुनि में ख़ुशीअ जूं परियूं नचण लॻनि थियूं। झिरकीअ जे निड़ीअ में लहंदड़ पाणी हुसैन अलैहिस्सलाम जे दिलि ऐं दिमाग़ खे ढावल करे थो छॾे। हसन अलैहिस्सलाम कुझु डप मां नंढे भाउ ॾांहुं निहारीनि था। न ॼाण छो अणॼातल विसविसे खां नंढड़ी दिलि धड़कण लॻेनि थी ऐं फरमाइनि था, हुसैन न, दुनिया में पाणी घणो आहे। झिरकियूं समूरो पाणी कोन पीअंदियूं। तव्हां जे लाइ पाणी ज़रूरु बचंदो। हुसैन अलैहिस्सलाम झिरकीअ जे ओभर वारे पाणीअ मां ढुक भरे ज़ुबान सां फेराइनि था। अखियूं बंदि करे उन जी लज़्ज़त में गुम थी वञनि था। फिज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा तॾियुनि ते क़तल रखी रही आहे। आहिस्ते आहिस्ते गुनगुनाए बि रही आहे। वारीअ जा दड़ा ऊंधे मुंहं बेहाल पिया आहिनि। वारी सुॾका भरे रही आहे। सिज जे कमान मां किरणनि जा तीर छुटी चुका आहिनि। माखीअ जी मख तारूअ में डंगु हयो आहे। मुंहिंजी रग रग में ज़हर भरिजी रहियो आहे। नहर जी झोलीअ में पाणी टपा ॾेई रहियो आहे। मुंहिंजे महबूब जो लोटो पाणीअ जे मोतियुनि सां छलकी पियो आहे। मां उञारी आहियां। मुंहिंजी रग रग में। हुसैन अलैहिस्सलाम पाणीअ जो कटोरो भरे फिज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा ॾांहुं वञनि था। उहा पाणी कोन थी पीए। सभु खिलनि था। बाबा साईं त हुजरे में वेठा क़ुरान शरीफ़ जी तरतीब में गुम लॻा पिया हूंदा आहिनि या बाननि जे कम में हथ वणाईंदा आहिनि। काठियूं चीरणु, कतल लाहिणु, घर जी मरमत। अम्मा साइण जेकॾहिं थकल हूंदी आहे त उन जे हथनि मां बुहारी वठी पाण बुहारी ॾियण लॻंदा आहिनि। एॾा अज़ीम फातिह आहिनि, एॾा वॾा फ़ौजी जर्नेल आहिनि, मगर खेनि कंहिं बि कम खां आर कोन आहे। मगर अम्मा साइण जन कॾहिं गुरबत जी तकलीफ़ खां घबराइजी वेंदियूं आहिनि त शिकायत बि करे विझंदियूं आहिनि। ॾींहं
परेशानियुनि में गुज़री था वञनि। जेतिरो बि अनाज आयो हो महिमाननि जी ख़िदमत करण में पूरो थी वियो। हज जे ॾींहं में माण्हू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदन अज़ीज़नि जे घरनि खे पंहिंजो घर सम्झंदा आहिनि। नुमा शाम जो ई माण्हू बाबा साईं सां मुलाक़ात करण लाइ अचणु शुरू थी वेंदा आहिनि। ताक़ीद करे सभिनी खे खाधो खारायो वेंदो आहे। फ़क़ीरनि खे बि ख़बर आहे त इन्हीअ घर तां कॾहिं बि हथे ख़ाली मोटणो कोन पवंदो। इन्हीअ करे शहर में दाख़िल थियण सां ई सिधो उन तरफ़ रुख़ कंदा आहिनि। गुरबत घणी वधी वई त फ़ैसिलो कयऊं त फ़दक जे बाग़ खे गिरवी रखिजे। बाबा साईं बाग़ जो सौदो करे सिधो बाज़ार हलिया विया त अन्न दाणा वठियूं वञनि। घर में कुझु बि कोन आहे। उन खां अॻु जो अन्न जा दाणा ख़रीद कनि हिकिड़ो माण्हू मिली वयुनि जेको ॾाढो रोई रहियो हुयो। अदा छा थियो? बाबा साईं परेशानीअ मां चयऊं त वापार में नुक़सान थी वियो। पाईअ लाइ मोहताज थी वियुसि। मथां वरी कर्ज़ घुरण वारनि घर जी जाइ ते कब्ज़ो कयो आहे। शाम ताईं कर्ज़ अदा न करे सघियुसि त मुंहिंजे घर वारनि खे ॿाहिरि कढी छॾींदा। मुंहिंजी ज़ाल खे ॿारु थियण वारो आहे। पूरनि ॾींहंनि सां आहे। सड़क ते उहा मरी वेंदी। अली बिन अबू तालिब अलैहिस्सलाम जे अखियुनि में ॻोढ़ा भरिजी आया। हिकदमि समूरी रक़म उन माण्हूअ जे हवाले कयऊं। फरमायऊं, अदा हिन वक़्तु त एतिरा ई आहिनि। तव्हां कर्ज़ घुरंदड़ खे इहे ॾेई राज़ी करियो। कुझु ॾींहं सबुरु करियो। बाक़ी रक़म जो बि बंदोबस्तु थी वेंदो। उहो माण्हू पेरनि ते किरी पियो। सॼो ॾींहुं घुमण खां पोइ बि कंहिं उन जी मदद कोन कई हुई। चयईं, अए अली, तव्हां ख़ुदा जा हथ आहियो। जीअं ई मां पेरनि ते बीठुसि तव्हांजो कर्ज़ अदा करे छॾींदुसि। फरमायाऊं त इहो कर्ज़ कोन आहे, इन खे वापसि करण जी ज़रूरत कोन्हे। हूअं बि हज़रत अली अलैहिस्सलाम खां माण्हुनि खे ओधर वठंदे न ॾिठो वियो हो। कॾहिं बि कंहिं न वापसि करण जी ज़रूरत महसूसु कई ऐं न उन्हनि खां हुननि घुर कई। घर में हज़रत फ़ातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा इंतज़ार जूं घड़ियूं ॻणे रहियूं हुयूं त कॾहिं था अन्न कणा अचनि त उहे पींही मानी पचाइनि। नंढड़ी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा त बुख जे करे निंड में बि सुडका भरे रही हुई। हज़रत अली अलैहिस्सलाम जन कुझु बुॾतर में घर मोटिया। फ़ातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा खे जॾहिं ख़बर पई त उन्हनि जी कमीज़ खे पकिड़े चवण लॻियूं त मूंखे ऐं मुंहिंजनि बच्चनि खे बुख मारण जो फ़ैसिलो कयो अथव। मौला अली अलैहिस्सलाम जन कंध झुकायूं बीठा रहिया। अम्मा चयो, जवाब ॾियो। एतिरे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अची विया। धीउ खे हज़रत अलीअ जे कमीज़ खे पकड़ींदे ॾिसी संदन चहिरो मुबारक कुमाइजी वियो। जल्दीअ सां उन्हनि जो हथ पकड़ियाऊं ऐं फरमायाऊं, फ़ातिमा, ख़बर अथव ही केरु आहे? अम्मा साइण फरमायो, हा ख़बर आहे, ही मुंहिंजो मुड़ुसु अली आहे। हाणे तव्हां ई इन खां पुछा करणु फरमायो त छा इन ते मुंहिंजो ऐं मुंहिंजे बचनि जो कोई हक़ कोन आहे? असां केसी ताईं ॾुख बर्दाश्त करियूं? फरमायूं, फ़ातिमा, इहो अलीअ जो न, तव्हां मुंहिंजो गिरबान पकड़ियो आहे। पंहिंजे सवाल जो जवाब मूंखां घुरो। हज़रत फ़ातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा हथ कढी वरितो। कंध झुकाए रोइण हारकियूं थी वयूं। फरमायूं त पोइ तव्हां ई जवाब ॾियो। तव्हां मूंखे अहिड़े शख़्स सां ॿधी छॾियो जेको मूंखे ऐं मुंहिंजनि बचड़नि खे ॿिनि वेलनि जी मानी बि नथो ॾेई सघे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, फ़ातिमा, मुंहिंजी धीउ, मूंखे ख़बर कोन हुई त तव्हां एतिरो बेसमझा आहियो। मूं त तव्हां लाइ दुनिया जे हिकिड़े बहितरीन इंसान जी चूंड कई। मूंखे ख़बर कोन हुई त तव्हांखे दुनिया जे नेमतुनि जी एतिरी मोहबत आहे जो तव्हां अलीअ जी अज़मत खे सुञाणे न सघंदियूं। हिन वक़्तु उहो माण्हू तव्हांजे साम्हूं ॾोही थियो बीठो आहे। जेकॾहिं इहो घुरे त अॼु कंहिं इलाइक़े जो हाकिम बल्कि कंहिं मुल्क जो बादशाह थी सघे थो। छा तव्हां इन जे सोभुनि खे भुलिजी वियूं आहियो? जेकॾहिं इहो चाहे त तव्हांखे शहज़ादियुनि वांगुरु संगे मरमर जे महलातुनि में रहाए सघे थो, जिते केतिरा ई बाना ऐं बानियूं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हुजनि ऐं तव्हां ज़रबफ़्त जा नरम लिबास पाए हीरनि जवाहिरनि में भरियल हिकिड़ी राणीअ वांगुरु ऐश करे सघो थियूं। सोन ऐं चांदीअ जे थांवनि में पूरी दुनिया जूं नेमतूं तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थी सघनि थियूं। इहो माण्हू पंहिंजे कंध जे हिक इशारे सां सॼी दुनिया तुंहिंजे पेरनि में विझी थो सघे, मगर इहो अली बिन अबू तालिब अलैहिस्सलाम आहे। इहो इस्लाम जो सहारो ऐं ताक़त आहे। दुनिया इन जे ठोकर में आहे ऐं तूं इन खां हिकिड़ी सुकल मानीअ जी तलब थी करीं। अॼु इहा बि तोखे कोन ॾींदो। ख़बर अथई छो? इन करे त इन पंहिंजे लाइ इहो ई रस्तो चूंडियो आहे। अम्मा साइण फरमायो, बाबा साईं, माफ़ करियो, मूंखां ग़लती थी वई आहे। मूंखे कुझु बि न घुर्जे। उहा सुकल मानी बि जेका ज़मीर विकिणण खां सवाइ मिली नथी सघे, मूंखे न घुर्जे। अल्लाह जे वास्ते मूंखे माफ़ करियो। फ़ातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा रोई ॾिनो।
पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो, मूंखां न अलीअ खां माफ़ी घुरो। मौला अली अलैहिस्सलाम शर्मसारीअ मां कंधु झुकाईंदे चवण लॻा, न असल में ग़लती मूंखां ई थी आहे। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन सॼी ॻाल्हि ॿुधी ऐं बेक़ाबू थी मुरकण लॻा। कुझु दरहम कढी ॾिनऊं ऐं फरमायाऊं त बसि एतिरी ॻाल्हि हुई, वठो अली वञी कुझु खाइण लाइ वठी अचो। पोइ धीउ खे चयाऊं त एतिरी ॻाल्हि ते तव्हां कावड़ में अची वियूं। ख़बर अथव तव्हां हिकिड़े शहनशाह जूं न पर अल्लाह ताला जे हिकिड़े ग़रीब पैगंबर जूं न्याणियूं आहियो ऐं अलीअ जूं घरवारियूं आहियो, जेको मूंखे साह खां बि वधीक प्यारो आहे। जंहिं अलीअ जी दिलि ॾुखाई उन मूंखे ॾुख पहुचायो। नाना साईं सभिनी खे प्यार करे हलिया विया। ॿार वालिद सगोरे जे इंतज़ार में वेठा रहिया। शाम खां राति थी वई पर उहे वापसि कोन मोटिया। फातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा हर हर दरवाज़े ॾांहुं ॾिसंदियूं रहियूं, ॿारनि खे पाणी पीआरे सुम्हारण जी कोशिश कंदियूं रहियूं, मगर हज़रत अली अलैहिस्सलाम जन वापसि कोन आया। हाणे इत्तिफ़ाक़ इहो थियो त जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम जन अन्न कणा ख़रीद करे वापसि मोटिया त हिकिड़ो मुसीबत मारियल पेरनि में चिंबड़ी सुॾका भरे रोइण लॻो। आका 3 ॾींहंनि जी बुख आहे, नंढड़ा नंढड़ा बचड़ा बुखिया आहिनि, अन्न जो हिकिड़ो कणो बि कोन आहे। आका मदद करियो। मौला अली अलैहिस्सलाम जन बिना सोचण समझण जे अन्न जा दाणा उन जी झोलीअ में विझी छॾिया। घर वञण जी हिम्मत कोन थियनि। परेशानीअ में वञी मस्जिद शरीफ़ जे भरिसां वेही रहिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन मस्जिद शरीफ़ मां ॿाहिरि आया त अधु ऊंदहि में हिकु माण्हूअ खे कंधु झुकायूं वेठो ॾिसी वेझो आया। मौला अली अलैहिस्सलाम खे ॾिसी छिरकी विया। अली ॿारनि मानी खाधी? फरमायाऊं न साईं। छो? पाण हबकी हबकी सॼी ॻाल्हि ॿुधायऊं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन बे इख्तियार मुरकण लॻा। फरमायाऊं ज़ाल जे डप खां हिते लिकी वेठा आहियो। खेन उथारे सीने सां लॻायाऊं। ख़ैबर जे क़िले खे टोड़ण वारो हुनैन जो फातिह, जंहिंजो नालो ॿुधी दुश्मन जा हवास उॾी वेंदा हुआ, बुखायल ज़ाल ऐं ॿारनि खां अखियूं चुराए मस्जिद शरीफ़ वटि लिको वेठो हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन खेन पंहिंजे घर वठी विया ऐं उतां मानी खयाऊं। पोइ खेन साण वठी उन्हनि जे घर विया। सभिनी खिली ख़ुशि थींदे गॾिजी मानी खाधी। उन ॾींहुं ॿारनि खे ख़बर पई त फाटल कपिड़नि में चुपचाप रहंदड़ संदन बाबो साईं केतिरो वॾो इंसान आहे। कंहिंखे ख़बर हुई त ज़रूरतमंदनि खे ख़ैरात ॾियण वारी इहा तालीम उन्हनि मासूम ॿारनि लाइ हक़ ऐं इंसाफ़ ख़ातिर जान ॾियण जी तालीम साबित थींदी। नाज़रीन, पंजतन पाक जे घराणे जो ही ज़िक्र अॻियां बि जारी रहंदो। ईंदड़ वीडियो जो इंतज़ारु कजो ऐं असांजे पेज खे फॉलो ज़रूरु करे छॾियो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।